अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिटवर बाबा आला हमद सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाया है। अल्लाह खालिक अल कादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, सभिनी जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाया है। अल्लाह खालिक अल कादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, सभिनी जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। सिज हर रोज़ उभरंदे खां उभरंदो आहे, उलंदे तरफ़ लहंदो आहे। सूरजमुखी गुल जो सिज उभरण सां मुंहुं सिज तरफ़ हूंदो आहे। सिज हर रोज़ उभरंदे खां उभरंदो आहे, उलंदे तरफ़ लहंदो आहे। सूरजमुखी गुल जो सिज उभरण सां मुंहुं सिज तरफ़ हूंदो आहे। जीअं जीअं सिज उलंदे तरफ़ वेंदो आहे, तीअं तीअं सूरजमुखी गुल जो मुंहुं सिज तरफ़ हूंदो आहे। सिज लहण ताईं वरी सिज उभरंदो आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाया आहे। अल्लाह खालिक अल कादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, सभिनी जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। चंड तक़रीबन अधु महीनो उलंदे तरफ़ खां उभरंदो आहे ऐं उलंदे तरफ़ लहंदो आहे। ऐं तक़रीबन चंड अधु महीनो उभरंदे खां उभरंदो आहे ऐं उभरंदे ऐं उलंदे तरफ़ लहंदो आहे। चंड तक़रीबन अधु महीनो उलंदे तरफ़ खां उभरंदो आहे ऐं उलंदे तरफ़ लहंदो आहे। ऐं तक़रीबन चंड अधु महीनो उभर खां उभरंदो आहे ऐं उलंदे तरफ़ लहंदो आहे। समुंड जे पाणीअ जी चंड सां गॾु समुंड जो पाणी लहंदो चढ़ंदो आहे। अल्लाह ॿारनि ते महिरबान आहे। अल्लाह जानवरनि खे पाणी, अल्लाह ॿारनि ते महिरबान आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाया आहे। अल्लाह खालिक अल कादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, सभिनी जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। नाग मच्छी पेट भर हले थो, हर जानवर खे पाणीअ मां पैदा कयो आहे। नाग मच्छी पेट भर हले थो, जिन पखी पेरनि ते हले थो, जानवर चइनि पेरनि ते हलंदा। नाग मच्छी पेट भर हले थो, जानवरनि खे पाणीअ मां पैदा, अल्लाह जानवरनि खे पाणीअ मां पैदा कयो। नाग मच्छी पेट भर हले थो, जिन पखी पेरनि ते हले थो, जानवर जीअं चइनि पेरनि ते हलंदा। खजीअ जे वण जी पाड़ मुहकम आहे, संदसि टारियूं आसमान तरफ़ आहिनि, हिकु दाणे मां संग में 100 दाणा फुटाए थो। अल्लाह फज़ल वारो आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाया आहे। अल्लाह खालिक अल कादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, सभिनी जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। कोरीअड़ो जेको पंहिंजे लाइ घर ठाहींदो आहे, बेशक सभ खां कमज़ोर घर कोरीअड़े जो आहे। कोरीअड़ो जेको पंहिंजो घर पंहिंजे लाइ घर कोरीअड़ो जेको पंहिंजे लाइ घर ठाहींदो आहे, बेशक सभ खां कमज़ोर घर कोरीअड़े जो आहे। सभ खां ख़राब आवाज़ गॾह जो आहे। कोयल जो आवाज़ मिठड़ो आवाज़ आहे। अल्लाह गनी अल मुगनी आहे।
सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाया है। अल्लाह ख़ालिक़ अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, सभु जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। मिठूअ जूं आसूं में पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। मिठूअ जूं आसूं में पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। सेहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे, खुशहाल खुशहाली अता करे। शैतान जी शरगाह विसनगाह पनाह घुरां तूं पनाह ॾे। अल्लाह साईं कुशादगी, रोज़ी, बरकत, रहमत सां। अल्लाह आलम अल ग़ैब आहे, अल्लाह बरक आहे, बेमिसाल महबूद आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाया है। अल्लाह ख़ालिक़ अल क़ादिर करीम आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, सभिनी जहाननि जो पालणहार आहे, महिरबान रहीम रहम कंदड़ आहे।